टिकराटोलग मुबारकपुर थाणे जी हद ॻोठ ख़ुदाबख़्श महतम में 2 ॾींहं अॻु भित हेठां दॿिजी फ़ौत थियल मासूम नींगर उज़ैर अहमद महतम जे वारसनि, जंहिंमें जीजल अमड़, वालिद, ॾाॾे ऐं ॾाॾी ऐं ॿियनि वारसनि जो एसएचओ मुबारकपुर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं एहतजाज कंदड़नि सिंध टीवी खे ॿुधाईंदे चयो त एसएचओ जेको मुबारकपुर आहे उहो वॾेरनि जो विहारियल आहे, उहो असांजी ॿुधे ई कोन। वाह पिताफ़ी आहे। वॾेरा इहे आहिनि ख़लील अहमद, वॾेरो मोहम्मद पनाह, इहे वॾेरा आहिनि। इन्हनि जा ॿिया जेके आहिनि साथी आहिनि उहे असां सां नाइंसाफ़ी कनि था। ऐं उहे माण्हू घणा हुया, दीवार खे मतिलबु चढ़िया, कीअं मतिलबु गली सां गुज़रिया, कीअं दीवार ते चढ़िया। दीवार थोरी कची हुई, उहा ॿार जे मथां किरी पई, ॿार फ़ौत थी वियो। जंहिंमें असां थाणे ते खणी वियासीं, न असांखे एसएचओ लेटर ॾिए पियो, कुझु बि न पियो ॾिए। मथां चढ़िया आहिनि, जो बचो हेठां भित जे हेठां ॾेई छॾियो ने, वरी मुंहिंजे बचे खे खयनि तागियूं हमलो कयूं ने। फैज़ू, जानो, पप्पी, शाहिद, गुलशेर। एसओ साहब जेको आहे कई बि रिपोर्ट नथो ॿुधे असांजी। असां ते हमला थियनि था, जंहिं महिल वञूं था त असांजी को बि नथो ॿुधे। बसि हराम जा पैसा खाए थो, ओॾां विंगार थो वहे। मुंहिंजो मासूम बचिड़ो तड़पी तड़पी ईअं फ़ौत थी वियो। फौती मासूम नींगर जे वालदेन आला अख्तियारनि आईजी सिंध, एआईजी सखर, डीआईजी सखर ऐं एसएसपी सखर खां मुतालबो कयो त एसएचओ मुबारकपुर अब्दुल वहाब पिताफ़ी खे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, टिकराठो।